ही मनसूबो सिंध हुकूमत हितां जे MNA ऐं MP साहब जी रिक्वेस्ट ते 2018 में ADP में रखियो ऐं 2019 में ही टेंडर थियो। उमर सन्स खां वठी इनखे स्टार्ट कयो वियो आहे, जिथां वाटर बोर्ड जी मेन कंड्यूट खां ही बल्क वाटर सप्लाई स्कीम जेको मेमण ॻोठ खां थींदे पाकिस्तान होटल ताईं मुक़ररु कई हुई। इन स्कीम में पाइप मेन रोड तां वेंदो ऐं अंदरि हे जेको स्टोरेज टैंक ठाहींदासीं। इन में स्टोरेज टैंक आहिनि तक़रीबन 4, जंहिंमें अॼु पहिरियों टैंक जेको आहे मुराद मेमण जे लाइ जेको आहे उनजो हिते सांगे बुनियाद सां रखियो आहे। ऐं हिन स्कीम सां हिन पूरी आबादी खे यूनियन काउंसिल मुराद मेमण, यूनियन काउंसिल मल, यूनियन काउंसिल जाम मुरादली, यूनियन काउंसिल थाणो, ही 4 यूनियन काउंसिलनि में जेके बि आबादियूं आहिनि उन सभिनी खे पाणी पीअण जो मिलंदो इंशाल्लाह। सर ही हिन जो बुनियादी जेको एस्टीमेट कास्ट हुई उहा हुई 18 करोड़। पोइ उन खां बाद ही हिन साल जेको रिवाइज़ करे हिनखे 20 करोड़ कयो वियो आहे ऐं 20 करोड़ में ही इंशाल्लाह ताला मुकमल थी वेंदो। सर असल में एरिया डिस्ट्रिक्ट काउंसिल जो तमामु वॾो आहे ऐं रिमोट एरिया आहे। कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते बिजली बि कोन्हे, पर असांजी पूरी कोशिशि इहा रही आहे त जेको बुनियादी ज़रूरत आहे पाणी उहो तक़रीबन समूरनि माण्हुनि ताईं पहुचायूं। ऐं उन में असां मुकमल तौरु कामयाबी त कोन हासिलु करे सघिया आहियूं, पर इहो चई सघूं था त असां घणे भाङे माण्हुनि ताईं पाणी पहुचायो आहे। जंहिंमें तव्हांखे मिसाल असां मोइदान जो ॾेई सघूं था त मोइदान में असांजूं स्कीमूं आहिनि जंहिंमें असां हुते बोरिंग कराए उन्हनि खे सोलर सिस्टम लॻाए ॾियूं पिया, उहे बि स्टार्ट थी वेंदियूं। हींअर बि हिकिड़ी स्कीम जेकी आहे दरसाणे चने खां बख्शू ॻोठ, ख़ैर मोहम्मद ख़ास किली, दीनार ॻोठ, हाजी महमद ॻोठ जेके लिंक रोड सां लॻनि था, इहे तक़रीबन कोई 17 ॻोठनि उन्हनि जी पाणी जो कम बि तेज़ी सां हले पियो ऐं इंशाल्लाह ताला ॾींहुं 2 में उनजो असीं इफ़्तिताह कंदासीं।